उडेरोलाल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल में भारत जी पार्लियामानी मेंबर पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी वारे वाक़े ख़िलाफ़ मरकज़ी जमायत अहले सुन्नत तरफ़ां जमायत गौसिया ताहिरिया मदरसे खां प्रेस क्लब मटियारी ताईं एहतिजाजी रैली कढी वई है। रैली जी अॻुवाणी हाफ़िज़ बशारत अहमद ताहिरी, हाफ़िज़ अब्दुल जब्बार खासकेली, बशीर अहमद सलीम ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन जो चवणु हो त भारत हमेशा मुसलमाननि जे जज़्बातनि सां हथ चरांद कंदो रहियो है। माज़ी में बाबरी मस्जिद के शहीद कयो वियो, हज़ारे मुसलमानन जो क़त्ले आम जारी है। कश्मीर में भारतीय फौज मुसलमान के कत्ल करे रहियो है ऐं हाणे असां जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में मुसलसल गुस्ताखियूं कयूं पियूं वञनि जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।